तमाम सी दोस्तों के वरी मां भली कर चवां थो हिकु ॿी वीडियो में। अॼु ही वीडियो हिकु तमामु अहम जेको आहे टॉपिक ते आहे कंप्यूट वेरिएबल। दोस्तों, जॾहिं बि असां को मॉडल रन कंदा आहियूं उन मॉडल जो असां उन में फैक्टर एनालिसिस करे कयूं या उन में ख़ासि तौर ते मल्टीपल रिग्रेशन जॾहिं बि असां रन कंदासीं त असांखे ही टेक्निक ज़रूरु कमु ईंदी। इन सां असां छा कंदा आहियूं, ॿिए तौर ते हिकु वेरिएबल ठाहींदा आहियूं। हाणे उहो वेरिएबल ऐं केसिस जो त तव्हांखे कॉन्सेप्ट जी ख़बर आहे। त हाणे वेरिएबल कीअं ठाहींदासीं, उनजो छा कॉन्सेप्ट आहे, अचो त हिन वीडियो में ॾिसूं। हाणे वरी बि इहा ई ॻाल्हि त हिन वीडियो जा ॿ जेके आहिनि, हिकिड़े पहिरें हिसे में आउं डिस्कस कंदुमि त तव्हां थ्योरेटिकली कंप्यूट वेरिएबल जो कॉन्सेप्ट छा आहे, उहो छा आहे ऐं उनखे कीअं सम्झिजे ऐं उनजा स्टेप्स कहिड़ा आहिनि स्पेसिस में। प्रैक्टिकली वरी असां उनखे करे ॾिसंदासीं त स्पेसिस में इहे शयूं कीअं थियूं थियनि। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम बख़्श सुमरो ऐं मां शाबत यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। अचो त ॾिसूं पंहिंजे इन हवाले खां। हिन सीरीज़ जेका मां करे रहियो आहियां डेटा मैनिपुलेशन जे लाइ, इन में अॼु मां उहो डिस्कस कंदुमि कंप्यूट वेरिएबल। अच्छा, हाणे ही हिकिड़ो नंढो मॉडल आहे। तव्हां बि पंहिंजी रिसर्च में अहिड़े क़िस्म जा मॉडल ठाहींदा रहंदो। हिकु ॾाढो सिंपल मॉडल आहे जंहिंमें असांजो हिकिड़ो डिपेंडेंट वेरिएबल आहे ग्रीन परचेसिंग बिहेवियर, जंहिं ते मां इम्पैक्ट ॾिसी असांजे इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि environmental knowledge, trust, interpersonal influence and media। मां हिन जो सभिनी जो इम्पैक्ट ॾिसणु चाहियां थो ग्रीन परचेसिंग बिहेवियर ऐं ही हिन जा हाइपोथेसिस आहिनि। हाणे असां मिसाल तव्हां ॾिसो त हिन ग्रीन बिहेवियर जा 5 तव्हांजा पंहिंजो आइटम्स आहिनि। हिन जा 6 आइटम आहिनि, हिन जा 7 आहिनि, हिन जा 3 आहिनि, मिसाल जो हिन जा 4 आहिनि। हाणे तव्हां इन सभिनी आइटम खे पाण में हिक ॿिए खे रिग्रेस कीअं कंदव, इहो ॾाढो ॾुखियो थी वेंदो। त इन लाइ लाज़मी आहे असांखे कंप्यूट वेरिएबल, यानी कंप्यूट वेरिएबल मक़सदु आहे त हिन में जेके 6 आइटम आहिनि, इन्हनि शयुनि जो हिकिड़ो एवरेज वठी करे हिकिड़ो धार हिकिड़ो असांखे वेरिएबल ठाहिणो आहे ग्रीन परचेसिंग बिहेवियर नाले सां। त जंहिंमें वञी करे असां ऐं अहिड़ी क़िस्म एनवायरमेंटल नॉलेज जो बि ठाहिणो आहे, ट्रस्ट जो बि ठाहिणो आहे, इंटरपर्सनल इन्फ्लुएंस जो बि ठाहिणो आहे ऐं मीडिया जो बि ठाहिणो आहे। उन खां पोइ असां इन सभिनी खे पाण में हिक ॿिए सां रिग्रेस करे असां इन जा रिज़ल्ट्स वठंदासीं। आहे त कंप्यूट वेरिएबल समटाइम नेसेसरी टू कंप्यूट न्यू वेरिएबल ऐं कंटेसिंग सेवरल रॉ डेटा पॉइंट इनटू वन। असां छा कंदा आहियूं, जेके बि डेटा पॉइंट्स आहिनि, जेके आइटम्स आहिनि, इनखे मिलाए करे असां हिकिड़ो इन्हनि मां ठाहींदा आहियूं। और हिन में असां जेके बि डेटा पॉइंट्स आहिनि, इनखे मिलाए करे एवरेज वठी करे असां हिकिड़ो नओं वेरिएबल क्रिएट कंदासीं। हाणे कीअं कंदासीं, जे प्रैक्टिकल सेशन में ईंदासीं त इहे सभु शयूं तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदियूं। When using a standardized questionnaire, you often need to calculate total or several subscale score rather than analyzing every question। हाणे छा असांखे हिन में हर हिकु क्वेश्चन खे एनालाइज़ करणु मुमकिन आहे रहंदो। इन करे असांजो स्केल जो एवरेज वठी करे पंहिंजो कंप्यूट वेरिएबल टेक्निक जे मदद सां असां हिनखे रन कंदासीं। कंप्यूट वेरिएबल कीअं कजे, इंतिहाई आसान आहे। ट्रांसफॉर्म, अॻु में असां ट्रांसफॉर्म में वञी करे तव्हां पहिरियां ई जेका टेक्निक आहे कंप्यूट वेरिएबल खे क्लिक कंदव त तव्हांखे अहिड़ी क़िस्म जी वीडियो खुली थी कंप्यूट वेरिएबल नाले सां। हाणे हिन में मुख़्तलिफ़ ऑप्शंस आहिनि। ही आहे टारगेट वेरिएबल, जेको तव्हां वेरिएबल नओं क्रिएट करणु चाहियो था उनजो नालो तव्हां ॾींदव। हाणे मिसाल मूं ॾींदो आहे जॉब सेटिस्फेक्शन एवरेज जॉब। हाणे तव्हां वटि हिकिड़ो वेरिएबल हूंदो जंहिंजो नालो हूंदो जॉब सेटिस्फेक्शन, ऐं जेको तव्हां नओं वेरिएबल क्रिएट करणु चाहियो था, ज़ाहिर आहे उहो बि जॉब सेटिस्फेक्शन जे नाले सां ई हुजे। त उनखे जीअं असां उनजी एवरेज करे रहिया आहियूं, त सिर्फ़ु मां उनखे एवरेज ॾेई करे असां उनखे अॻिते कयो आहे। उन खां पोइ ही जेके वेरिएबल आहिनि, जेके उन जॉब सेटिस्फेक्शन वेरिएबल आहिनि। हाणे ही वेरिएबल लिस्ट आहे। हाणे इन वेरिएबल खे खणी करे असांखे हिते रखिणो आहे न्यूमरिक एक्सप्रेशन में। हाणे आई थिंक वेरिएबल जॉब सेटिस्फेक्शन 1, ही जॉब 2, 3, 4, 5, 6, इन सभिनी खे खणी करे असां हिते रखियोसीं। 7 वेरिएबल आहिनि। ऐं जीअं तव्हां एवरेज जो कॉन्सेप्ट तव्हांखे ख़बर आहे, उहो साॻी कॉन्सेप्ट आहे, असां हिन में एवरेज हिनजी लहंदासीं। जॉब सेटिस्फेक्शन 1, 2 प्लस 3 प्लस 4 प्लस ऐं जेको आहे आख़िर में 7। ऐं 7 खे जीअं त ही 7 आहिनि, उनखे डिवाइडेड बाय 7। ही हिते आहे तव्हांजी कमांड में, तव्हांखे कमांड ॾियणी आहे। असां हिते ही कमांड ॾेई रहिया आहियूं। ऐं ही आहे फंक्शन कैटेगरीज़ आहे, मुख़्तलिफ़ इन में कैटेगरीज़ जा फंक्शन जेके असां करे सघो था। ऐं उन खां पोइ आहे फंक्शंस विदिन द। हाणे जेका बि तव्हां कैटेगरी सिलेक्ट कंदो उन अंदरि तव्हांखे मुख़्तलिफ़ फंक्शन नज़र ईंदा। अर्थमेटिक सिलेक्ट कंदो त उन में जेके फंक्शन उहे तव्हांखे नज़र अची वेंदा। उन खां करंट डेट ऐं टाइम क्लिक कंदव त उहे हिते अची वेंदा तव्हांजा। डिस्क्रिप्शन ऑफ सिलेक्टेड फंक्शन, जेको बि तव्हां फंक्शन सिलेक्ट कयो था उनजी डिस्क्रिप्शन ते अची वेंदी, वज़ाहत अची वेंदी त इहो जेको टेक्निक आहे उहा आहे छा जे बारे में। मिसाल लॉग 10 आहे। ही लॉग 10 जेका टेक्निक असां सिलेक्ट कई आहे हिन में, उहो हिन में असांजी एक्सप्लेनेशन अची रही आहे त लॉग 10 जो मक़सदु छा आहे। त ही ओवरऑल असांजो
हिकिड़ो फ्रेम थी वियो जंहिंमें असां पंहिंजो टेक्निक खे रन कंदासीं। ओके प्रेस कंदासीं त असांखे ही मैसेज अची वेंदो त भई तव्हांजी जो कंप्यूट वेरिएबल में अहिड़े क़िस्म जी जेका टेक्निक आहे उहा रन थी एग्ज़ीक्यूट थी वई आहे। जॾहिं अहिड़े क़िस्म तव्हांखे मैसेज मिले इन मक़सदु आहे तव्हांजी टेक्निक रन थी चुकी आहे। ऐं पोइ आख़िर में तव्हांजो जेको आहे अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो वेरिएबल धार ठही ईंदो। हाणे एवरेज सेटिस्फिकेशन, हाणे असां छा कयोसीं, जॉब सेटिस्फिकेशन 1 खां वठी करे 7 ताईं असां हुन जो एवरेज कढीसीं। त उमेद कयां थो तव्हांखे हीउ कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो हूंदो त इहो कंप्यूट वेरिएबल छा आहे। तव्हांखे जॾहिं हीउ मिली पिया त अहिड़े तरीक़े सां तव्हां जेको मॉडल आहे असांजो, हीउ मॉडल, हिन मॉडल ते तव्हां एनवायरमेंट हिन जो बि कंदव, हिन जो बि कंदव, हिन जो सभिनी जो करे ऐं पोइ जे तव्हांखे हर हिक जो अहिड़े क़िस्म जो मिली वियो त पोइ तव्हां छा कंदव, तव्हां उन मॉडल में मल्टीपल रेगुलेशन में वञी करे तव्हां इहे एवरेज वारा घुराए करे तव्हां हिक ॿिए सां रेगुलेस करे पंहिंजी रिज़ल्ट वठी सघो था। ही त हुयो दोस्तो अॼु असांजो कॉन्सेप्ट आहे। हिन कॉन्सेप्ट खे सम्झण जे लाइ मूं ही किताब इस्तेमालु कया। अव्हां जे लाइ बि इहो ई आहे सजेशन त तव्हां हिन किताब खे इस्तेमालु कयो ऐं तव्हां सम्झी वेंदव। ही त हुयो पूरो थ्योरिटिकल पार्ट। अचो त हाणे प्रैक्टिकल पार्ट तरफ़ हलूं था। हिन कंप्यूट वेरिएबल टेक्निक खे कीअं रन कजे इहो बि अॼु सम्झूं था, ॾाढो आसान आहे। हाणे इन टेक्निक खे रन करण जे लाइ असां सभ खां पहिरियों ट्रांसफॉर्म में वेंदासीं ऐं ट्रांसफॉर्म में पहिरियों असांजो आहे कंप्यूट वेरिएबल टेक्निक। इनखे क्लिक तव्हां कंदव त तव्हांखे हीअ विंडो जेको आहे सो नज़र ईंदी ऐं थ्योरिटिकल पार्ट में बि हिनखे जेके मुख़्तलिफ़ हिसा आहिनि उनखे मां डिस्कस कयो आहे। इन जो मक़सदु छा आहे, इन लाइ तव्हां थ्योरिटिकल पार्ट ॾिसी वठो हिन जो। त हाणे सभ खां पहिरियों आहे असांजो टारगेट वेरिएबल। हाणे असां टारगेट वेरिएबल असां जीअं तव्हां इन में ॾिठो मॉडल में असां टारगेट वेरिएबल हुयो जेको पहिरियों असां डिपेंडेंट वेरिएबल उहो आहे जीपीबी, ग्रीन परचेसिंग बिहेवियर। अचो त हाणे पहिरियों इन ते कमु कयूं। हाणे जीपीबी खे जेके तव्हां कंदव त हिन जो वेरिएबल त तव्हां ॾिठो त उन आख़िर में जेको आहे असांजो हिकिड़ो नओं वेरिएबल क्रिएट थिए थो जेको हिते ईंदो हिन जॻह ते। हाणे इन जॻह ते वेरिएबल जॾहिं ईंदो त पोइ जीपीबी जेको आहे असांजो साॻियो थी वेंदो, लेकिन थोरो फ़र्क़ु डिफरेंट करण जे लाइ मां सिर्फ़ु उन में एवरेज लिखंदो आहियां, छो जो असां हक़ीक़ी तौर ते एवरेज वठी रहिया आहियूं। इन करे मां हिनखे एवरेज वठंदो आहियां, लिखंदो आहियां, पर तव्हां हुनखे ॿियो को नालो बि ॾियो। हाणे मां छा कंदुमि, एवरेज डॉट डॉट न ईंदो हिन में ईंदो अंडरस्कोर ग्रीन परचेसिंग बिहेवियर। ठीकु आहे। हाणे तव्हांजो इहो थी वियो। हाणे तव्हांजो वेरिएबल जेको क्रिएट थींदो उहो इन नाले सां क्रिएट थींदो। अच्छा, उन खां पोइ तव्हां ॾिसंदव त असां जेके वेरिएबल आहे उहे असांजा कहिड़ा आहिनि। हिक खां इहे असांजा 1 2 3 4 पर इहे आहिनि। हाणे असां 1 बाय 1 खे इन वेरिएबल खे हिन तरफ़ खणी ईंदासीं। आयासीं प्लस साइन, जी तव्हां फॉर्मूला यादि कयो एवरेज जी, प्लस 3 प्लस 5 प्लस 6 एंड प्लस 2। हाणे हिन में को जेको ऑर्डर ज़रूरी न आहे, तव्हां शॉर्ट रिज़ल्ट करण जी ज़रूरत न आहे। ऑर्डर कहिड़ो बि हुजे रिज़ल्ट तव्हांखे साॻा ई मिलंदा। हिते जीअं जीपीबी 2 आख़िर में आहे, जेके तव्हां जीपीबी 2 हिते रखी करे 3 आख़िर, जीपीबी 3 आख़िर में रखंदो तॾहिं बि रिज़ल्ट साॻा अची वेंदा। ऑर्डर जो कोई इशू कोन्हे। हाणे तव्हां ही जेके बि आहिनि तव्हां हिते रखी छॾिया ऐं उन खां पोइ तव्हां हाणे घणा तव्हांजा आहिनि, 1 2 3 4 5 5 असांजा वेरिएबल आहिनि। त असां हिनखे डिवाइड बाय 5 उहो साॻियो ई फॉर्मूलो एवरेज वारो कंदासीं। त हाणे असांखे छा आहे करिणो, असांखे हिन तरफ़ फंक्शन ग्रुप में हिन में असांजी का बि शइ कोन्हे, पर जेके तव्हां हिनखे क्लिक कंदव अर्थमेटिक जेके बि फंक्शन आहे उहे अची विया तव्हांजा। हिनखे तव्हां क्लिक कंदव त हिते तव्हांजी उनजी फंक्शन अर्थमेटिक फंक्शन लॉग 10 जेको आहे उनजी हिते डिस्क्रिप्शन अची वेंदी त इहो लॉग 10 आहे छा असांजो। जेकॾहिं तव्हां कन्वर्शन में ईंदव त कन्वर्शन में स्ट्रिंग या त ही स्ट्रिंग अची वई, डिस्क्रिप्शन अची वई, ही नंबर डिस्क्रिप्शन अची वई। ही फंक्शन्स आहिनि, ही उनजे फंक्शन में अंदरि जेके स्पेशल जेके फंक्शन्स या वेरिएबल उहे उन में आहिनि, ही उनजी डिस्क्रिप्शन आहे। बहरहाल हाणे जॾहिं असांजो हिकिड़ो पहिरियों कंप्यूट वेरिएबल सां पहिरियों वेरिएबल कंप्यूट करे रहिया आहियूं, हाणे असांजी पूरो थी, हाणे असां हिनखे क्लिक ओके कंदा। जॾहिं ओके कंदासीं त पोइ छा थो थिए, जॾहिं असां ओके कयोसीं त असांखे अहिड़े क़िस्म जो मैसेज मिलियो। सभ खां पहिरियों मैसेज आहे त कंप्यूट असांजी कंप्यूटेशन थी आहे ऐं उन खां पोइ छा थियो आहे, उहो आहे एवरेज अंडरस्कोर जीपी, यानी ही असांजो नओं वेरिएबल जेको आहे उहो क्रिएट थी चुको आहे। हाणे नओं वेरिएबल आहे छा ते मुश्तमिल, उहो मुश्तमिल आहे जीपीबी 1 खां वठी करे जीपीबी 2 ताईं। ई टोटल 5 वेरिएबल ऐं डिवाइडेड बाय 5 त असां ही एवरेज क्रिएट थी आहे। ऐं ॿी जेका कमांड आहे उहा आहे असांजी एग्ज़ीक्यूट। इन जो मक़सदु इहो आहे त असांजी इहा कमांड एग्ज़ीक्यूट थी चुकी आहे।
हाणे इन जो कीअं एग्ज़ीक्यूट थी चुकी आहे, इन खे ॾिसूं त छा थियो एक्चुअली असांजी डेटा सां कहिड़ो फ़र्क़ु पियो। असीं डेटा सां जेको फ़र्क़ु पियो, उहो आख़िर में तव्हांखे बिल्कुलु यादि ई हिते ईंदो त हीउ असांजे एक्सप्रेस में, यानी एवरेज नओं वेरिएबल क्रिएट थियो। 10 जेको आहे पहिरीं जेको आहे जेका हीअ तव्हांजा हीअ तव्हांजा वेरिएबल आहिनि, हीअ तव्हांजा उन जा केसिस आहिनि। त पहिरें केस खां यानी तव्हां हितां खां वठी हिन केस खे तव्हां कैलकुलेटर खणी करे तव्हां उन में 4 2 2 2 2 विझंदव, उन खे डिवाइड बाय 5 कंदव त तॾहिं बि तव्हांखे जेको जवाबु ईंदो उहो हीउ 10 ईंदो। इन खां पोइ केस 2 केस जिते बि तव्हां कंदव उहो जवाबु तव्हांखे अहिड़े क़िस्म जो मिलंदो। त हाणे असांजो हीउ पहिरियों वेरिएबल क्रिएट थी चुको आहे। अहिड़े सां तव्हां ॿिया बि वेरिएबल क्रिएट करे ऐं उन मॉडल तहत तव्हां उनखे रन करे पंहिंजे रिज़ल्ट्स वठी सघो था। हाणे भला प्रैक्टिस लाइ ॿियो बि कयूं था कंप्यूट वेरिएबल। हाणे असां छा कंदासीं, जीपीबी हाणे असांजो छा आहे, असांजो आहे मीडिया। हाणे असां एवरेज साॻी रखूं, सिर्फ़ु असां हिनखे मीडिया नालो चेंज कंदासीं, नालो चेंज कंदासीं ऐं हिन सभिनी खे असां डिलीट कंदासीं हितां, छो जो हाणे इहो फाइल थी वियो। उन खां पोइ मीडिया, यादि रखो हीउ फार्मूलो जीअं आहे उअं ई रखो, 2 4 अच्छा ई माइनस न आहे चवणो असांखे प्लस ॾियणो आहे, प्लस ई असांजा 3 अची विया। अच्छा हाणे असांजा टोटल घणा आहिनि, 3 आहिनि, डिवाइडेड बाय 3। ठीकु आहे, जेतिरा हूंदा ओतिरे असां डिवाइड कंदासीं। ओके कयोसीं त वरी तव्हांखे ॿियो साॻियो ई मैसेज मिली वियो। साॻियो ई मैसेज आहे, हिन में कंप्यूट कयोसीं, असांजो नओं वेरिएबल एवरेज मीडिया ठाहियो। अॻु में असां ठाहियो हुयोसीं एवरेज जीपीबी, इहो बराबरि आहे मीडिया 1 मीडिया 3 ऐं मीडिया 4। हाणे मीडिया जेको असांजो उहो कंस्ट्रक्ट जो नालो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो जेको मां तव्हां थ्योरेटिकली इन में ॾेखारियुमि मॉडल पंहिंजो, उन मॉडल में तव्हां ॾिसो त मीडिया हिकिड़ो असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे, जंहिंजो इम्पैक्ट असां डिपेंडेंट वेरिएबल ते ॾिसणु चाहियूं था। हाणे जीअं त हीउ 3 वेरिएबल इन करे असां हिनखे डिवाइडेड बाय 3, जेकॾहिं असांखे 4 सां कयूं आहे ऐं एक्ज़ीक्यूट मक़सदु तव्हांजी कमांड प्रॉपरली एक्ज़ीक्यूट थी चुकी आहे। हाणे जो इम्पैक्ट छा थियो, उनजो इम्पैक्ट तव्हांजो हिन सूरत में आयो त हीउ एवरेज मीडिया हिकिड़ो नओं वेरिएबल ठही वियो। हाणे एतिरे तरीक़े सां असां सभु वेरिएबल ठाहींदा वेंदासीं सभिनी जा। हाणे हिन तरीक़े सां टाइम खे बचाइण जे लाइ मां हिन सभिनी वेरिएबल जो जेको आहे उहो कंप्यूट वेरिएबल ज़रिए असां हीअ सभु वेरिएबल पंहिंजा ठाहियासीं। हाणे असां ठाहिण खां पोइ हाणे असां लाइ ॾाढो आसानु थी वियो त असां पंहिंजो जेको मल्टीपल रेगुलेशन टेक्निक उन सां रन करे सघूं था। न त छा थिए हा त तव्हां लाइ ॾाढो ॾुखियो थी वञे हा त मल्टीपल रेगुलेशन खे रन करण जे लाइ, छो जीपीपी 1 जा ही मुख़्तलिफ़ आइटम्स आहिनि, हिन जा आइटम हाणे कहिड़े आइटम खे रेगुलेस करिणो आहे, इहो ॾाढो ॾुखियो थी वियो, बल्कि नामुमकिन हुयो जो असां हिन में करे सघूं था। हाणे जॾहिं असां इन जा इहे ठाहे वरितासीं वेरिएबल नवां, त हाणे ॾाढो आसानु थी वियो। अचो हिन ॾिसूं त हिते छा, हिते तव्हांजा इहे आइटम ठही विया आहिनि। हाणे हिते असां सिंपल छा मल्टीपल रेगुलेशन खे छा कयूं, उहो बि असां रन कयूं, थोरो हल्को करे सघूं था त मल्टीपल रेगुलेशन में वञी करे लीनियर रेगुलेशन में, ऐं तव्हां हाणे मिसाल ही डिपेंडेंट वेरिएबल, हाणे डिपेंडेंट वेरिएबल में के तव्हां रन कयो त डिपेंडेंट वेरिएबल कहिड़ो हुन मां खणो, ॾाढो ॾुखियो आहे। ऐं उन जे लाइ सिंपल आहे त असां डिपेंडेंट वेरिएबल हिते अची वियो ऐं उन खां पोइ वरी इंडिपेंडेंट वेरिएबल तव्हांजा खोड़ आहिनि। हाणे कहिड़ी डिपेंडेंट वेरिएबल खे खणूं, हिन मीडिया जा खोड़ आइटम आहिनि, प्राइस जा खोड़ आइटम आहिनि, कंहिंजा खणी कंहिंजा खणूं, इहो ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। इन जो हल जेको आहे इहो ई आहे त प्राइस खां वठी करे तव्हां सभिनी खे तव्हां हिन तरफ़ आणियो ऐं पोइ तव्हां ओके रन करे ऐं तव्हां पंहिंजा रिज़ल्ट मल्टीपल रेगुलेशन जा रिज़ल्ट वठी सघो था। त इन हवाले खां अॼु इहो डिस्कस कयो, सम्झोसीं हिन में त असां कंप्यूट वेरिएबल छा हूंदो आहे ऐं कंप्यूट वेरिएबल जी ज़रूरत छो पवंदी आहे ऐं कंप्यूट वेरिएबल खे कीअं ऐं नए वेरिएबल खे कीअं कंप्यूट कजे असांजी हिन पंहिंजो पूरी स्पीसिस में। त वरी बि आख़िर में उहा उमेद कयां थो तव्हांखे इहे वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई त लाइक कयो, शेयर कयो, त जीअं वधि खां वधि फ़ाइदो जेको आहे असांजी सिंधी दोस्तनि ताईं पुॼी सघे, जेके तहक़ीक़ जे मैदान में कमु करे रहिया आहिनि, जेके एमफिल PhD पंहिंजे रिसर्च पेपर लिखणु चाहिनि था मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में, पाकिस्तान खां ॿाहिरि। उमेद त उन सभिनी जे लाइ उहो ॾाढो बहितरु रहंदो जेके तव्हां वधि वधि हिनखे शेयर कंदव त अॼु इहा कंप्यूट वेरिएबल टेक्निक सम्झीसीं। इंशाल्लाह वरी नई वीडियो में हिकु नए टॉपिक सां तव्हां सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।